अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्तान जे ॿिनि वॾनि सियासी हरीफ़नि विच में लफ़्ज़ी जंग शुरू। सेनेट में परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी यूसुफ रज़ा गिलानी ते छिती तनक़ीद। अपोज़िशन लीडर बणजण लाइ वोट ख़रीदण ऐं नून लीग खे धोखो ॾियण जो इल्ज़ाम बि लॻायो वियो। संदसि चवणु आहे त यूसुफ रज़ा गिलानी अपोज़िशन लीडर जी सीट न छॾींदो। संदसि इस्तीफ़ा ड्रामो आहे, गिलानी ते एतबार न करियो। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी मुल्क जो तशख़ुस ख़राब कयो आहे। हू बिना कंहिं सबब जे एतिरो किरी पियो। उमेद नथो कयां त परॾेही वज़ीर एतिरो किरंदो। इहा सेनेट जी तौहीन आहे। सुप्रीम कोर्ट सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट बाबति मुतहिदा पाकिस्तान ऐं तहरीक इंसाफ़ जूं दरख़्वास्तूं उकलाए छॾियूं। सुप्रीम कोर्ट लोकल गवर्नमेंट जी शिक 74 ऐं 75 खे कलदम करार ॾेई छॾियो। सूबाई हुकूमत मक़ामी हुकूमत सां गॾिजी भाईचारे सां कमु करे। मास्टर प्लान जोड़ण ऐं उन ते कमु कराइण मक़ामी हुकूमत जो कमु आहे। सिंध हुकूमत मक़ामी हुकूमत सां सुठी वर्किंग रिलेशन रखण जी पाबंद आहे। अदालत जो फ़ैसिलो। गैस जो बहरान नाहे, मुल्क में हुकूमत जो बहरान आहे। गैस जो बहरान उन वक़्तु ख़त्म थींदो जॾहिं PTI जी हुकूमत ख़त्म थींदी। वफ़ाक़ी हुकूमत वक़्त ते गैस इम्पोर्ट नाहे कई। कराची जे सनतकारनि एहतिजाज कयो त खेनि गैस फराम न थी रही आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो मक़ामी हुकूमतुनि बाबति बिल ते असेंबली में तरमीम कई आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते ख़दशा थिया त अदालत सां राब्तो कयो वेंदो। पाकिस्तान में फ़िलहाल रियासत नज़र न पई अचे। हेल्थ कार्ड इंश्योरेंस जी सहूलियत कंहिं बि मुल्क में मौजूदु न आहे। तेज़ी सां वधंदड़ आबादी लाइ घणियूं इस्पतालूं क़ाइमु करणु मुमकिन न आहे। बर्तानिया जे सिहत जी बजट पाकिस्तान खां केतिरा ई भेरा वधीक आहे। ग़रीब चोरी करे त जेल वञे, अमीर चोरी करे त उनखे एनारो मिले थो। सुप्रीम कोर्ट खां सज़ा मिलियल ॾोहारी कूड़ ॻाल्हाए मुल्क मां भॼी वियो। अरबें रुपयनि जी मिल्कियत ठाहे पीउ पुट ॿाहिरें मुल्क में अयाशी पिया कनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो बहावलपुर में क़ौमी सिहत कार्ड ॾियण वारी तक़रीब खे ख़िताब। हुक्मराननि मुआशी तौर ते मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे। अॼु पाकिस्तान खे कमज़ोर बणाए ग़ुलामी ॾांहुं धिकियो पियो वञे। स्टेट बैंक सिधो सौ IMF जे कंट्रोल में हली वई आहे। कंहिंखां बि वफ़ादारी जो सर्टिफिकेट वठणु नथा चाहियूं। ॿुधायो वञे त क़ौमी सलामती पॉलिसी छो नाहे ठाही वई। हुक्मराननि जो अंजाम बि अफ़गान सदर अशरफ गनी जियां थींदो। जेवा सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चमन में जलसे खे ख़िताब। दहरकी में हिंदू वापारी सेठ सतन कुमार जे क़त्ल ऐं संदसि भाणे जे अर्श कुमार जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े जो अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो। सोग में शहर बंदि, हिंदू बिरादरी शहरियुनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां मक़तूल वापारी जो लाश क़ौमी शाहराह ते रखी ॿीहर धरणो। रोड ब्लॉक सवें गाॾियूं बीहजी वियूं, टायरनि खे बाहियूं। PPMNA ख़ालिद अहमद लुंड ऐं SSP घोटकी अज़हर ख़ान मुग़ल धरणे वारे हंधि पहुता। एहतिजाज कंदड़ अॻवाननि सां ॻाल्हियूं, जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं हिंदू बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो वियो।